अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों काफ़ी टाइम खां का वीडियो रखी न सघियसि इन करे जो मुंहिंजो नंढड़ो पोटो उहो गुज़ारे वियो सो उन में का वीडियो अपलोड कोन करे सघियुसि ऐं हिन वक़्तु जेका प्यारा दोस्तों वीडियो खणी आया आहियूं उहा लतीफ़ साईं जो जेको बैत आहे उहो तव्हांखे बैत ॿुधायूं था त हीअ लतीफ़ साईं जो बैत जेको आहे उहो उन में हिकिड़ो जेको ॿ पद उन में आहिनि उहे सॼा लतीफ़ साईं जा पंहिंजे नाले आहिनि। यानी हिन जी रूहानी माना बि ॾिसंदासीं, हिन जी आम माना जेको पस मंज़र आहे पेश मंज़र आहे इहो बि ॾिसंदासीं ऐं पोइ थोरो हिन जी अॻिते वज़ाहत कंदासीं, लेकिन उन खां पहिरीं अचो त हीअ बैत ॿुधो। केचां केची आया रतन हुआ रती, आरीअ जे औलाद में मुंहिंजी पुनल मंझि पती, होजे पाइन पेर में तंहिं जान बुझी जुती, सूरनि जी सुती ॾेई विया ॾेर ॾुहाग में। दोस्तो हीअ बैत तव्हां ॿुधो ऐं हिन बैत में हीअ ससुई जे बारे में आहे ऐं सुर ससुई जेको आहे उनजो हीअ बैत आहे। लतीफ़ साईं सॼो उनजो तारीख़ी तौर ते जेकर ॾिसी त हीअ बैत सॼो ई ससुई जे बारे में आहे। लेकिन हिन बैत में जेका हिकिड़ी सिट आहे उनजा जेके ॿ पद आहिनि उहे आहिनि त आरीअ जे औलाद में मुंहिंजी पुनल सां पती। हाणे जेकर तारीख़ी तौर ते ॾिसूं त ससुई चवे थी त आरी ॼाम जो जेको औलाद आहे उन में जेको पुनल आहे पुनो आहे मुंहिंजी उन में पती आहे, यानी मुंहिंजी उन सां मिटी माइटी आहे। या थी हिन जी तारीख़ी तौर ते जेका असां हिन जेको लतीफ़ साईं जो पेश मंज़र आहे उहो। लेकिन अगरि रूहानी तरह सां असां ॾिसूं त लतीफ़ साईं इहे जेके बैत सिट जा ॿ पद आहिनि इहे पंहिंजे लाइ फ़रमाया आहिनि। हुन पंहिंजो पाण पंहिंजो शिजरो बयानु कयो आहे, हुन पंहिंजे बारे में ॿुधायो आहे त आउं केरु आहियां। ऐं उहो जेको रूहानी तौर ते हीअ जेके सिट आहे हिन जा जेके ॿ पद आहिनि उहे असांखे खणी लतीफ़ साईं जे पंहिंजे ॾांहुं था वञनि। यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जेको पोयां जेको बि कुटुंब हो ऐं छाकाणि त लतीफ़ साईं जो जेको हसब नसब आहे उहो वञी जेको सो आका इनामदार जी हसब नसब सां मिले थो। त लतीफ़ साईं हिन बैत में हिन सिट में हिन ॿिनि पदनि में असुल रूहानी तौर ते पंहिंजो ज़िक्र कयो आहे त आरीअ जे औलाद में मुंहिंजी पुनल मंझि पती, यानी मुंहिंजो हसब नसब जेको आहे उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको औलाद आहे जेको कुटुंब आहे मुंहिंजो हसब नसब वञो उन्हनि सां मिले। सो प्यारा दोस्तो इन बैत जूं इहे ॿ मानाऊं आहिनि जेके मूं तव्हांजे अॻियां पेश रखियूं। उमेदु आहे त हर हफ़्ते हिकिड़ी वीडियो लतीफ़ साईं जी बैत जी उहा पाण ठाहींदासूं ऐं आउं डिस्टर्ब हुउसि इन करे विच में तक़रीबन महीने सवा जो वक़फ़ो अची वियो, आउं का वीडियो ठाहे न रखंसि। वरी अॻिए वीडियो में लतीफ़ साईं जो को बैत खणंदासूं, ॾिसंदासूं त हुनजी रूहानी रम्ज़ छा आहे, तसो जे हवाले सां छा आहे ऐं तारीख़ी हवाले सां छा आहे, क़ौमी किरदारनि जे हवाले सां छा आहे, सिंध जे हवाले सां छा आहे। सो दोस्तो हीअ हुई हिन जी बैत जी तारीख़ी ऐं रूहानी माना। वरी अॻिए वीडियो में मिलंदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।